हुजे सर्दी हुजे उन्हनि खे आऊं सलाम पेश कयां थो। ऐं हींअर महेश हिन प्रोग्राम जी सदारत कंदड़ आहे ऐं हिन बरसाति जे मौसम में बि मूंखे फ़ोन करे चयो त छा बि थी पए पर मां हुते पहुचंदुसि ऐं ज़रूरु पहुचंदुसि। अॼु पहुता आहिनि। अॻ में पंहिंजे हलचल अख़बार में पंहिंजी ज़िम्मेवारियूं अदा कयूं। अॼु सिंध अख़बार जा एडिटर आहिनि। ऐं खेनि गुज़ारिश कंदुसि त ई महेश साहब खे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयूं। महिरबानी सबका पहिरीं त रबरन सां गॾु आर्गुमेंट जे लाइ जांसर दोस्तनि खे जेको आहे ही मुबारक ॾियां थो। जाफ़र मेमण जे पहिरीं फुर्सत में जीअं कोरोना जी अञा घटियो कोन्हे पर हल्की जेका इहा रिआयत मिली आहे उनजो फ़ाइदो वठी ही को नंढड़ो मेड़ाको न आहे। तव्हां जेकॾहिं सम्झो त को नंढड़ो मेड़ाको आहे हीउ नंढड़ो मेड़ाको आहे। हीअ पंहिंजी शहर जो शहरी एक्शन कमेटी में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा हिकिड़ो न्यूक्लियस आहे। मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा पीपल्स पार्टी जो बि आहे, ACP जो बि आहे, जॾहिं जो बि आहे, अदीब बि आहिनि, साईं शेवा वारा बि दोस्त आहिनि, साहब बि आहिनि ऐं रागी बि आहे। ॿिए में तव्हां हीअ सम्झो त हीअ मल्टी कलर हिकिड़ो आहे। सभु माण्हू मुख़्तलिफ़ शयुनि जी नुमाइंदगी कनि था। पाण हिते ज़ाहिर आहे गॾु थियाऊं जाफ़र मेमण जे हवाले सां माण्हू जाफ़र मेमण हिकिड़ो ज़ाहिर ज़रूर त पाण सम्झंदा त हिकिड़ो साहु थींदो। जाफ़र मेमण सिर्फ़ु साहु थींदो। जाफ़र मेमण हिकिड़ो कलमकार अदीब राइटर बि हुयो। जाफ़र मेमण हिकिड़ो पॉलिटिकल वर्कर बि हुयो। जाफ़र मेमण हिकिड़ो समाजी कारकुन बि हुयो। समाज इहो तव्हांखे इहो ॿुधायां त जाफ़र मेमण जेका सिंध सां इश्क वारी जेको रिश्तो हुयो न, जाफ़र मेमण खे बशीर कुरैशी पंहिंजो भाउ सम्झंदो। जाफ़र मेमण खे अब्दुल हारी सर पंहिंजो भाउ सम्झंदो। जाफ़र मेमण जी साईं जलाल शाह पंहिंजी जेकी ॿाहिरिनि वारी इज़त हूंदी आहे उहा कंदो। इरफ़ान जी सॼी फैमिली जेका आहे सां हुनजो जेको रिश्तो हुयो उहो गुरबत फैमिली जो सॼो घर जो भाती हुयो। घर जो को कमकार बि हो असांजो जामशोरे में वरफ़तनि सां हुनजो जेको आहे पंहिंजो अहिड़ो रिश्तो उहो साम्हूं वेठो आहे त उहो मल्टी हिकिड़े कलर जे हिकिड़ी हुन में हिकिड़ा खोड़ गुण हुया जंहिंजे बुनियाद ते हू जेको आहे त हिन माशरे जे लाइ, सिंध जे आजपे जे लाइ, सिंध जे माण्हुनि जे आजपे जे लाइ आख़िरी घड़ी ताईं तव्हांखे हीअ ॿुधायां त आख़िरी जॾहिं जाफ़र साहिबु असां 8 मार्च ते जीअं साईं ॿुधायो कुरेश साहब 8 मार्च ते जॾहिं असां सखर में वियासीं उते असांखे हिकिड़ो भाई मैसेज आयो जाफ़र मेमण जे हवाले सां त तव्हांखे इहो ॿुधायां त आख़िरी पंहिंजे मरण ताईं जाफ़र पंहिंजे सिंध जे धरती लाइ विढ़ंदो रहियो। तव्हांखे यादि हूंदो आलम शाह जो छोकिरो जेको आहे मेहरान यूनिवर्सिटी जी गाॾी जे एक्सीडेंट में गुज़ारे हो। हू उन ते यूट्यूब ते पंहिंजे चैनल ते मुसलसिल इहा प्रोग्राम कंदो रहियो। इन टेंस में हू माना कंहिं बि क़ौमी कारकुन को आवामी तहरीक जो हुजे, को GSM जो हुजे, को कंहिंजो बि हुजे, सिंध जो जेको बचो हूंदो उन जो दर्द हू पंहिंजो महसूसु करे। ऐं उन सॼे साईं आलम शाह जे डोटे जी जेका एक्सीडेंट वारे किस्से में हुन जेका जदोजहद कई, जेका ॻाल्हि कई जंहिंमें महाराज इंतिज़ामिया हेठि न थी। हाणे कुझु शयूं जेके हुई हुननि पंहिंजे हथ सां ॿुधाइणो आहे वञे वरिता। ॻाल्हि इहा आहे त माना हुनजो हिकु पंहिंजो धरती जे माण्हुनि सां हिकिड़ो इश्क हुयो, हुन आख़िरी में हिकिड़ी ॿ टे ॻाल्हियूं आहे। हीउ जेको आहे न छाकाणि त कोरोना जे करे जाफ़र साहिब जो साईं साहिब ही पहिरियों हैदराबाद में बि को अहिड़ो थी मेड़ाको नथी सघियो आहे। हीउ पहिरियों मेड़ाको आहे जेकॾहिं कुझु ॻाल्हियूं छाकाणि त हुनजा पुट बि वेठा आहिनि। कुझु ॻाल्हियूं मार्केट में वञणु ज़रूरी हुयूं, असां पहुचायोसीं छाकाणि त कुझु हिकिड़ा शर्पसंद ग़लति क़िस्म जा माण्हू माना मौक़े जो फ़ाइदो वठण वारा माना उहे पंहिंजे इन सॼे सिस्टम में सोशल मीडिया जे हुन किसे जे करे उन्हनि फैलायो पए। तव्हांजे साम्हूं इरफ़ान हिकिड़ी ॻाल्हि कई उहो आहे त इरफ़ान चयो त जाफ़र असांजो उस्ताद हुयो पर मौक़े अचण ते जॾहिं वोट जी ज़रूरत पई त इरफ़ान वोट कोन ॾिनो। मां इन खे ख़राबु ॻाल्हि नथो सम्झां। समाज में इहे रिश्ता, इहे ज़रूरतूं वक़्तु हार थींदियूं नी।
माण्हू जी समाज जॾहिं हले थो, समाज तैरक में हूंदो आहे, उन जा लाॻापा हिकु जाइ ते बीठल न हूंदा आहिनि। लाॻापा वक़्तु हालतुनि में हालति उहे थींदा नी जेके उन वक़्त जो हालत हूंदी, उन हिसाब सां जेके गॾु थींदा नी। मूंखे का बि शिकवा कोन्हे, मूंखे का बि गिला कोन्हे त कंहिं माण्हू डॉक्टर जी उन इलेक्शन में का मुखालफ़त कई या सही कई। पंहिंजे हिसाब सां हर माण्हू जा पंहिंजा हिकिड़ा तंहिं करे इहो ईअं साॻी तरह जाफ़र मेमण रुॻो सिंध अख़बार में कोन आहे। जाफ़र मेमण हुन खां अॻु कावश जा जेके फाउंडर जेके माण्हू आहिनि, कावश अख़बार जेका सिंध जी पहिरियों नंबर अख़बार आहे जंहिं स्टेज ते आहे, उन में ठाहींदड़नि में जाफ़र जो हिसो आहे। इहा कंहिंखे ॻाल्हि ख़बर हुजे, खादमे वतन कावश जाफ़र ठाही, जाफ़र जी माना ठाही करे जाफ़र अकेलो न टीम जो हिसो हुयो। वरी तंहिं जे सिंध उहा अख़बार ई जीअं कावश जा हीअं कुलो कुले में विड़ाए पई, उन में जाफ़र जो किरदारु। वरी सिंध अख़बार कुलो कुले माना हीअं कंप्लीट कयो, उन में जाफ़र माना हुन जी पंहिंजे हिसाब सां सॼी हिकिड़ी जर्नलिज़म हिकिड़ो वहंदड़ पाणी आहे न। माण्हू हिकिड़े इदारे में वेही करे चुप करे वेठो वेही जॾहिं अपॉर्चुनिटियूं, जॾहिं मौक़ा, जॾहिं माण्हू खे जिते मिलनि था उहो हुते अवेल करे थो। कावश में हुयो, कावश में हुनखे मौक़ो तव्हांखे इहो करी तव्हांखे कंहिंखे ख़बर हुजे न हुजे, हुनखे इबरत जे एडिटर थियण जी ऑफर तव्हांजी असर सां 20 दफ़ा करे तव्हांखे इबरत जो एडिटर मुक़ररु करे। हू माना हिकिड़ो वॾो हिकिड़ो जाखोड़ी डुकी सां सचो, कॾहिं बि गैर ज़रूरी मोकल करण वारो न, जेकॾहिं 10 कलाक अख़बार जी साहबी जी ज़िंदगी का हेॾी सवली न आहे। आम माण्हू सम्झंदा साहबी जेको आहे माफ़िया बि आहिनि, साहबी आप कहिड़ो माण्हू साहबी आहे, पर साहबी माफ़िया बि आहिनि। तॾहिं साहब बि आहिनि, को माण्हू खे अलाह भई बचाए बि सही। ईअं कोन्हे त को साहब हिकिड़ो साहब बि हिकु प्रिविलेज बि आहे। जेतिरो गाॾी में ईंदासीं असांखे पुलिस वारो को हथु ॾींदो साहब तव्हां वञो, भली हीरोइन पई हुजे, माना साहब बि फ़ाइदा बि आहिनि। पर साहब जी ज़िंदगी एवरेज तव्हांखे ॿुधायां, साहब जी ज़िंदगी आम माण्हू जी ज़िंदगी खां 10 साल घटि हूंदी आहे। उहो एॾो टेंशन वारी ही बिज़नेस शोबो आहे, साहब बि वॾो टेंशन आहे। का हिकिड़ी अची वञे ख़बर तव्हांजे जाम समय में मां फुर्सत में पुछां थो, जंहिंमें सरदार मीर पीर शामिल हुजनि, 8 दफ़ा सोचींदो ॾिजे न ॾिजे त माण्हू ख़तरा बि आहिनि, पर साहब बि इन ख़तरनि खे इलाही मुंहुं ॾिए थो। जिते साहब बि प्रिविलेज आहे, उते साहब बि ख़तरे में बि आहे। ही ॿई ज़िंदगी जा आहिनि। इन मामले में जाफ़र पंहिंजे जान जी परवाह करण बजाए जेको बि जर्नलिज़म कयो उहो सिंध सां धरती सां कयो। कालाबाग डैम जो हुजे, छावड़ियुनि जो मसइलो हुजे। अचूं था सिंध अख़बार ते, जॾहिं जाफ़र साहिब जो एक्सीडेंट थियो, मां ही 2 टे ॻाल्हियूं हुनजे नंढड़ा ॻाल्हियूं साम्हूं। जाफ़र साहिब जॾहिं एक्सीडेंट थियो मोटर साइकिल ते, हिते दाख़िल कयासीं, असांखे ज़रूरत पई त हिनखे हेलीकॉप्टर ते खणी कराची पहुचाइणो आहे। एतिरी कुझु सीरियस एक्सीडेंट थियो। असां हुन वक़्त में ज़ाहिर ज़िंदगी सां कोशिशि कई थिए, पर असांखे कहिड़ी मोहलत न करे जेका 1 कलाक खां अॻु असांखे कराची पहुची वई। पर जॾहिं कराची वियासीं पए त रस्ते में माना हेतिरा गड़ा जेके थींदा आहिनि न, उन वक़्त में उहा हीअं मींहुं बरसाति थिए त इहा अॼु माना असां पोइ ड्राइवर असांखे 1 कलाक में पहुचायो। लाला रहमान समूह ऐं मां पूरो 1.5 महीनो असां हिकिड़ो ॾींहुं बि घर न आयासीं। असां हुते अस्पताल जे आराई हुयासीं, बाक़ी वारा अची आहिनि। जेको बि जाफ़र मेमण जे इलाज ते ख़र्चु थियो उहो पंहिंजे खीसे मोकिलियो। जाफ़र मेमण जे इलाज ते रुपयो थियो विया 10 लख थिया। उहो सरकार जे तरफ़ां जेके पैसा मिलिया, उहो जेको चेक मिलियो, मां हिननि खे अमानत हिननि जे ॿारनि खे अॼु बैंक जी सरकार जे तरफ़ां 2 लख या 4 लख जेको बि चेक मिलियो, हिन जे नाले ते चेक कढाए हिननि खे अची ॾिनो। कोई ॿार वेठा नी, हिन जे साम्हूं हिन जे अकाउंट में जमा थियो, पैसा कया। मां हिकिड़ो रुपयो बि जाफ़र मेमण जे पैसा न वरितो, मूं पंहिंजे खीसे में पंहिंजे अख़बार जाफ़र मेमण खे प्रेस क्लब जो जेको क्लार्क आहे, उन जी सॼी पेमेंट अख़बार कई। जाफ़र मेमण जे 3 लखनि जी इंश्योरेंस अख़बार कराई, उन जूं जेके किश्तियूं हुयूं अख़बार में। हाणे हीअ अहिड़ियूं ॻाल्हियूं कंहिंखे ख़बर न आहे, न असां कंहिंखे अहिड़ी ताईं ॿुधायो आहे, पर कुझु इहो मीडिया ते, इहो सोशल मीडिया ते कयो त माना भाई
कॾहिं ड्यूटी में आहे, कॾहिं दोस्त आहे, कॾहिं का सुठी अपॉर्चुनिटी थिए, कॾहिं का बि में, कॾहिं तहिड़ी उहो हिकिड़ो ज़िंदगी जो वाहवार आहे, उहो अलॻि आहे। पर हिन ख़ानदान सां फैमिली सां असांजो प्यार जो रिश्तो जेको असांजो भाउ हुयो वॾो बि उहो बि माना हिननि जे ख़्यालु हुयो, हिन सां असां चाहींदा उहो हुया, उहो प्यार जो रिश्तो हिननि सां हाणे बि आहे। हींअर बि हीउ हुनजो पुटु सिंध अख़बार में मिलायो उन ॾींहं खां वठी माशू जेको हिते वेठो आहे सिंध अख़बार में इहो हिते वेठो आहे करे वेठे जे लाइ ॾाढो हुनखे ॿियो माना हिकु ॿ टे ॻाल्हियूं मां इन करे चवण ते मुंहिंजी स्टेज करे ज़िंदगी में मां किथे इहा ॻाल्हि ज़िक्र न कयो आहे त हीउ हले पियो पहिरियों इलाइक़ो हुयो हिते ॻाल्हियूं थियूं मां इन करे हिते कयमि। अचूला जापर में माना जे किरदार जे हवाले सां सहाबत में बारीक ॿिनी सां जेको माना हिकिड़ी ख़बर अची वई असां वटि चाहे ख़बर अचणु न्यूज़ एडिटर न कंहिंखो मौक़ो वठंदासीं या कंहिंजो पटको लाहिणो आहे लाहे छॾींदासीं। पोइ जॾहिं उहो माण्हू चवंदो बाबा हीअ ख़बर ग़लति ॾिनी अथव मुंहिंजे लाइ चवंदा असां तरदीद न कंदो तरदीद अख़बार कई ज़माना जेको आहे अख़बार जी वॾी ख़िला थी वई। जापर में माण्हू असांखे इहो सेखारियो थोरे जो उहो असांजे अख़बार कंदो उहो असांजो उस्ताद हुन सेखारियो बाबा तरदीद माण्हू जो हक़ु आहे। जेकॾहिं तव्हां कंहिंजे माण्हू जे ख़िलाफ़ु ग़लति ख़बर छापियो था इहो तव्हां कयो था क्राइम कयो था पर जेकॾहिं उहो माण्हू हुनजी तरदीद करे थो त उहो उन एतिरनि कालमनि में तव्हांखे छपणी आहे। इहो माण्हू जो हक़ु आहे सोसाइटी जो हक़ु आहे। जेकॾहिं तव्हां माण्हू जे लाइ ग़लति ख़बर ॾींदव त इहो हुन सेखारियो ऐं उन ते हुन कमु कयो। इहे सभु ॻाल्हियूं आहिनि इहे हिन करे वीचारो हीउ गुज़ारे वियो आख़िर में जेको आहे हुनमें मतिलबु कुझु हुन जूं कोताहियूं बि हुयूं कुझु कोताहियूं हुयूं पंहिंजी सिहत जे बारे में उहो एॾो कॉन्शियस न हुयो। मां बेसिकली हुन सां हुन मामले में विढ़ंदो हुयुमि बाबा डॉक्टर जेके दवायूं ॾिए थो या डॉक्टर चए थो त बाबा महीने खां पोइ चेकअप कराइणो आहे 2 महीननि खां पोइ फॉलोअप में अचिणो आहे उहो दरवेज या लापरवाही हुनजे पंहिंजी सिहत जे ॿियनि माण्हुनि जो ख़्यालु करण वारो माण्हू पंहिंजी सिहत जे बारे में एतिरो कॉन्शियस न हुयो जेतिरो हुजणु घुरिजे। भाई जापर में मन जॾहिं हीअं थो थी वियो आहे त हुननि जे ॿारनि खे बि घर पंहिंजो न आहे किराए जे घर में जेकॾहिं उहो माण्हू जंहिं उहिदनि ते रहियो त उहो माण्हू उन जा रिपोर्टर जेको सिंध अख़बार जा रिपोर्टर या सिंध एक्सप्रेस जा सिंध टेलीविज़न जा रिपोर्टर या कागज़ जा उहे रिपोर्टर पंहिंजे बंगलनि जा मालिक में किराया हुआ। हिन माण्हू खे पंहिंजे घर भरी वियो पर पंहिंजे काई बि हिकिड़ो इंच जो हुन ते इल्ज़ाम न आहे त बाबा हुन ख़बर ते का बार्गेनिंग कई कंहिं सिंध जे मसइले ते बार्गेनिंग कई। इहो हिकिड़ो अज़ीम किरदारु उन अज़ीम किरदार जे करे असां सभु जापर खे खिलाफ़ पेशी पेश कयूं था ऐं तव्हां जाम वारनि सभिनी खां नंबर पहिरें ते दिलि खटे वञे। हाणे